अस्सलाम वालेकुम नादरीन, महरान टीवी न्यूज़ में मां आहियां सुहेल अमन ऐं मां आहियां फराह शबीर। सभ खां पहिरियां ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि इस्लामाबाद में सियासी ऐं अस्करी क़यादत जो अहम इजलास में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, DG/ISI ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक। चीन जे दौरे बाबति अहम मुशावरत। ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ते बि ॻाल्हियूं। रिटायर्ड ब्रिगेडियर मुसद्दिक़ अब्बासी खे एहतसाब बाबति वज़ीर आज़म जो ख़ासि मुआवन मुक़ररु करण जो फ़ैसिलो। मुसद्दिक़ अब्बासी जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जल्द जारी थियण जो इम्कान। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त जेकॾहिं इमरान खान रोडनि ते आयो त वाक़ई ख़तरनाक साबित थींदो। अपोज़िशन 23 मार्च ते भली इस्लामाबाद पहुचे पंहिंजो शौक़ु पूरो करे। उन्हनि खे शिकस्त ऐं ज़िलत नसीब थींदी। मुख़ालिफ़ धुर पहिरीं इस्तीफ़ाउनि ऐं पोइ वरी बेअतमादी वारी रिथ तां भॼी वई। हाणे ॿुधाइनि त उहे इस्लामाबाद छो पिया अचनि, उन्हनि जी एजेंडा छा आहे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे शेख रशीद चयो त तव्हांखे माली बिल ते असेंबलीअ में शिकस्त थी। अव्हां असेंबली में अची पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो। रोडनि जी चूंड करे वधीक 1.5 साल बि अव्हांखे ख़्वार थियणो आहे। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान शहबाज़ शरीफ़ चयो आहे त इमरान न्याज़ी करप्शन में 10 सालनि जो रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट सबूत आहे त इमरान न्याज़ी जे नए पाकिस्तान में सिर्फ़ करप्शन ई थी आहे। नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जे समूरनि मसइलनि जो वन विंडो ऑपरेशन आहे। वक़्तु साबित करे छॾियो आहे त मुल्क मां करप्शन जो ख़ात्मो बि नवाज़ शरीफ़ ई करे सघे थो। इमरान न्याज़ी पाकिस्तानी क़ौम लाइ रुॻो ख़तरनाक पर तबाही साबित थियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त क़ौम जो पैसो लुटींदड़ इलाज लाइ ॿाहिरि भॼी वञनि था। हिननि रुॻो पंहिंजूं मिल्कियतूं ठाहियूं आहिनि, ग़रीब हिते धिका खाईंदा था वतन। शरीफ़नि जो पूरो ख़ानदान मुल्क खां ॿाहिरि वेठो आहे। इस्लामाबाद में सेहत कार्ड ॾियण वारे तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान खान चयो आहे त उस्मान बोज़दार ख़िलाफ़ मुहिम हलाई वई। अहिड़ी मुहिम कॾहिं नाहे ॾिठी। सर्वे में बोज़दार जे वॾनि वज़ीरनि जी कारकर्दगी में पहिरीं पोज़ीशन आहे। अजाई वावेला न कई वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काने में सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो। बिलावल भुट्टो तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त शहरनि जे तावन खां सवाइ सफ़ाई नामुमकिन आहे। लाड़काने जो अवाम तावन कंदो त सफ़ाई थी सघंदी। कुझु यूनियन काउंसिलनि में पंहिंजो पायलट प्रोजेक्ट शुरू कयो आहे। तक़रीब दौरान बिलावल भुट्टो चयो त कुझु अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कमु करणु ॾियो। 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद पहुची गॾु कयल गंद खे साफ़ कयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त वसीम अख्तर, आफ़ाक अहमद जूं तक़रीरूं नफ़रत पखेड़ींदड़ हुयूं। सिंध हुकूमत नफ़रत जी सियासत खे रद्द करे थी। कराची में सूबाई वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त हिन हुकूमत में तरक़ियूं रुॻो क़ीमतनि में थियूं आहिनि। भाण जे बहिरान सबबि कणिक जी खोट पैदा थी। गैस न मिलण करे इंडस्ट्रियूं बंदि थी रहियूं आहिनि, जंहिं करे हज़ारे माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। मुल्क अंदरि कोरोना वायरस जी आलमी वबा ॿीहर तेज़ीअ सां पखिड़िजण लॻी। कराची में केसनि जी शरह 40.91% ताईं पहुची वई। मर्ज़ विघे वधीक 15 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5196 नवां केस ज़ाहिर। सिहत जे आलमी इदारे ओमिक्रॉन खे अञा ताईं वधीक ख़तरनाक करार ॾेई छॾियो। डेल्टा समेत कोरोना जे ॿियनि क़िस्मनि जी पखेड़ घटिजण लॻी। नाज़िम जोखियो क़त्ल केस में जांच ऑफिसर हतमी चालान मलीर जी अदालत में पेश करे छॾियो। अहमद शोरो समेत 7 जवाबदारनि जा नाला केस मां ख़ारिज कया विया। MLA जाम अब्दुल करीम खे रूपोश करार ॾिनो वियो। अदालत धुरियुनि खां चालान ते दलील घुरे वरिता। केठी बंदर वेझो समुंड में ॿुॾी वियल वधीक 3 मुहाणनि जा लाश हथ अंग 6 थी वियो। 5 ॾींहं अॻु हजामड़ो क्रेक वटि उन समुंड में 2 ॿेड़ियूं ऊंधियूं थियण करे 24 मुहाणा ॿुॾी विया हुआ। 12 खे बचाए वियो। ॿुॾी वियल वधीक 3 मुहाणनि जा लाश तिरछाण वटां मिलिया। ॿियनि मुहाणनि जी ॻोल्हा जारी आहे। सेवण वेझो मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबबि नींगरी समेत 3 ॼणा फौत ऐं 7 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इंडस हाईवे ते ॻोठ आराज़ी वटि तेज़ रफ़्तारीअ सबबि हादसो पेश आयो। हादसे में ॻोठ मुरीद लाखिर वासी मोहम्मद ईसा सोलंगी, ज़काउल्ला सोलंगी ऐं हिकु ॿारड़ी शामिल ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो।
ओबावड़ो वेझो 2 ॼणा मुबैना तौर अगवा रावंती थाणे जे हद नूरशाह जे कच्चेवार इलाक़े मां डॉक्टर रिफ़ाक़त डहर ऐं संदसि दोस्त इसहाक झक खे हथियारबंद मुबैना तौर अगवा करे विया। वारसनि मूजिब 2 ॼणा चौपाई माल जे वापार जे सिलसिले में कच्चेवार इलाक़े में विया हुआ जितां अगवा थी विया आहिनि।